अड़ी भगवान लीलाऊं ता कन ॾिसो। सजी दुनिया जैके सपने में ॾिसे तो मोक्ष पेरन में लोटपोट थी वजे, उन्हें भगवान के यशोदा मैया उखल से बधी छो। जडी तो उन गुरु जेके हा उन्हनि महाराज नालो दिनों भगवान कृष्ण के दामोदर। बोलो श्री दामोदर भगवान की। दुर्वासा महाराज दामोदर नालो दिनों छाजे करे? दाम चेबो आ रस्सी के, उदर याने पेट, जे पेंजे पेट ते रस्सी बधाए छड़ी ए यशोदा मैया जो चिन्ह वो सदा जे लाइ रहिजी वियो। छो कि भक्त कभी भी ये न सोचन कि भक्त सदा मुझे मथों शासन कंदा आहिनि। भगवान तो चे काल जेको भयभीत थी करे भगवान के हथ जोड़े निहारींदो रहंदो आ, उन्हनि भक्तन के भगवान ईअं गोद में विहारींदा आहिनि, ईअं हृदय में वसाईंदा आहिनि। पंहिंजो मुकुट में भी मथे हूंदी आहे मणि। तरी भगवान चयो, मैं तो हूँ भगतन को दास, भगत मेरे मुकुट मणि। यशोदा मैया जी इन छड़ी दिखारी तो लिखियल भगवान जी अखियों गोल गोल पई घुमनी, थर थर कांपन पिया। राधा जी पुछो, प्रभु तव्हां एॾा भयभीत, एॾो डिजो था? तव्हांजे नाले सां त माण्हू जो भवसागर पार थी वेंदो आहे, भव ख़त्म थी वेंदो आहे। भगवान चवनि था, हा राधा जी, अगर इतने कंस हुजन, इतने रावण हुजे, राक्षस हुजन, एक न हुजन, अरब खरब हुजन, तो मुख्य भव न थे, फूक मारे उड़ाए छॾियान। पर यशोदा मैया जे छड़ीअ को बचण जे लाइ मूं वटि कोई ताक़त कोन्हे, कोई बल कोन्हे, मां निर्बल आहियां राधा जी। यशोदा मैया को मां बिल्कुलु बची नथो सघां, छो जो हिन जेकी रस्सी ॿधी आहे उहा प्रेम वारी रस्सी आहे।